सिंध में कोरोना वायरस के फैलण खां रोकण लाइ हुकूमत पारां रेस्टोरेंट, शॉपिंग मॉल, पार्क्स, पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं गैर ज़रूरी दुकान बंदि करण लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सरदार यासिन लगारी, मुख्तियार सुजावल, जुल्फ़िकार अली कांडरो ऐं DSP पुलिस मोहम्मद गुल अब्बास जी निगरानी में शहर में खाधे पीते जी शयुनि खां अलावा बाक़ी गैर ज़रूरी दुकान बंदि कराया विया। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सरदार यासिन लगारी दुकानदारनि, वापारियुनि ऐं शहरियुनि खे आगाही ॾींदे चयो त सरकार शहरियुनि जी जान जी तहफ़्ज़ लाइ 15 ॾींहं लाइ 5 या 5 खां वधीक माण्हुनि जी जमा थियण ते पाबंदी मुरी आहे ऐं उन फ़ैसिले जो मक़सदु कोरोना वायरस खां बचाव जे लाइ माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करणु आहे। हुन चयो त ज़िले इंतिज़ामिया खे ग़रीब शहरियुनि जी मजबूरी जो तमामु घणो अहसासु आहे, पर हिन मौज़े मर्ज़ खां ज़िले सुजावल जे शहरियुनि ऐं पोइ ते पियल ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में हिन कोरोना वायरस जे मुतलिक़ आगाही ॾियण तई ज़रूरी आहे। इन मौक़े ते सुजावल जे वापारियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में ज़िले इंतिज़ामिया जो साथ ॾींदे रज़ाकारनि तौर दुकान बंदि करे छॾिया। शहबाज़ मेमर, शाहीन न्यूज़, सुजावल। जनरल मैसेज ॾींदो आहे त उहे बि कोशिशि कनि छो जो